Question number 5, exercise 3.5 first year. For what value of k je kehde value la hai? This equation 3x square plus 5x plus k equal to 0 have rational roots, complex roots, equal roots. इन्हनि टिनी खे सोल्व करणो आहे. कहिड़े के जे वैल्यू लाइ रेशनल रूट्स थींदा, कहिड़े के जे वैल्यू लाइ कॉम्प्लेक्स रूट थींदा, कहिड़ो वैल्यू पुट कयूं, ऐं कहिड़े के जे वैल्यू लाइ इक्वल रूट्स थींदा. सॉल्यूशन असांखे ख़बर आहे रूट्स खे डिस्क्रिमिनेंट करण लाइ डी यूज़ थींदो आहे. डिस्क्रिमिनेंट डी इज़ इक्वल टू बी स्क्वायर माइनस 4ac. हिते ए जो वैल्यू 3 आहे, बी जो वैल्यू 5 आहे ऐं के सी जो वैल्यू आहे. d equal to b square 5 square minus 4 a 3 and c k जे बराबर आहे. आंसर थी वियो 25 minus 12 k equal to d. पहिरियों रेशनल रूट्स तॾहिं थींदा जॾहिं d परफेक्ट स्क्वायर हुजे. डी परफेक्ट स्क्वायर कॾहिं थींदो के जे कहिड़े वैल्यू लाइ. अगरि असीं के जो वैल्यू 0 पुट कयूं त ही 25 मिलंदो असांखे आंसर, ऐं उहो परफेक्ट स्क्वायर आहे. के जा वैल्यू ऐं डी जा वैल्यू. अगरि असीं के जो वैल्यू 0 पुट कयूं त हिते असांखे 25 मिलंदो. ऐं अगरि असीं के जो वैल्यू 2 पुट कयूं 2 त 24 थींदो. 24 हिननि मां कटिजी वेंदो यानी 1 मिलंदो असांखे. उहो बि परफेक्ट स्क्वायर आहे. के जो वैल्यू -2 पुट कयूं त माइनस इंटू माइनस प्लस 24 थी वेंदो. 24 ऐं 25 थी वेंदो 49. अगरि के जो वैल्यू असीं 3/4 था पुट कयूं, के इज़ इक्वल टू 3/4. के जो वैल्यू 3/4 कंदासीं 4 4 में थी वेंदो. 3 3 9 9 थींदो. हिते 16 अची वेंदो आंसर. अगरि के जो वैल्यू असीं 4/3 पुट कयूं तॾहिं बि परफेक्ट स्क्वायर थी वेंदो. 3 4 16 16 माना 9. हिननि वैल्यूज़ लाइ अहिड़ा अलाए केतिरा काफ़ी वैल्यूज़ थी सघंदा जिन लाइ ही डी परफेक्ट स्क्वायर हुजे, पर ही कुझु वैल्यू आहिनि असीं टेबल में ॾिना आहिनि. आंसर किताब में 3-4 वैल्यूज़ आहिनि, हितां असीं वधीक ॾिना आहिनि वैल्यू. ऐं क्वेश्चन नंबर 2 अहिड़ा वैल्यू ॿिया बि काफ़ी फाइंड करे सघजनि था. क्वेश्चन नंबर 2 कॉम्प्लेक्स रूट्स. डी बिकम्स कॉम्प्लेक्स रूट्स. कॉम्प्लेक्स तॾहिं थींदा जॾहिं डी जो वैल्यू लेस देन 0 हुजे, डी घटि हुजे 0 खां. यानी डी इक्वल टू असांखे ख़बर आहे त डी ही मिलियो असांखे 25 माइनस 12 के. ही 0 खां लेस देन थियणु घुरिजे. 25 हिते प्लस आहे, हेॾे वेंदो माइनस थींदो. 12 के इक्वल 12 के लेस देन 25. 12 के जो वैल्यू 25 खां घटि अचणु खपे. -12 के जो हेॾां -12 आहे. अगरि ॿिन्ही तरफ़नि असां माइनस मल्टीप्लाई कंदासीं त ग्रेटर लेस में थींदी आहे, लेस ग्रेटर में थींदी आहे. मल्टीप्लाइंग माइनस बोथ साइड्स -1 खणी चऊं, -1 बोथ साइड. जॾहिं माइनस साइन चेंज थींदी, साइन मल्टीप्लाई कंदा आहियूं त ही ग्रेटर लेस में चेंज थी वेंदी आहे. यानी 12 के लेस आहे त ग्रेटर में चेंज थी वेंदो 25. 12 हेॾे डिवाइड कयूं, के जो वैल्यू कहिड़ो बि पुट कयूं जेको 12/5 खां वॾो हुजे, 12/5 खां वॾो हुजे, 25/12 खां वॾो हूंदो त हिते वैल्यू के जो असांखे नेगेटिव में मिलंदो. हिन जो वैल्यू सॼो डी जो नेगेटिव में मिलंदो ऐं असांखे रूट्स कॉम्प्लेक्स मिलंदा. ही थी वियो आंसर. क्वेश्चन नंबर 3 इक्वल रूट्स. हिन जो 3 5 जो 3 इक्वल रूट्स तॾहिं थींदा आहिनि जॾहिं डी 0 जे बराबरि हुजे. डी 0 जे बराबरि हुजे. कॉम्प्लेक्स रूट्स तॾहिं थींदा आहिनि जॾहिं डी लेस देन 0 हुजे. रेशनल रूट तॾहिं थींदा आहिनि जॾहिं डी परफेक्ट स्क्वायर हुजे, डी 0 जे बराबरि हुजे. डी असांखे ख़बर आहे त 25 माइनस 12 के आहे. डी जो वैल्यू 0 हुजणु खपे इक्वल रूट्स लाइ. 25 माइनस 12 के. 12 के हेॾे वेंदा पॉज़िटिव थी वेंदा.
12k इक्वल टू 25 इनके डिवाइड कयोसीं 25 सां k खे इनके डिवाइड कयूं ॿिन्ही तरफ़नि खां तो 25/12 k जो वैल्यू पुट कंदासीं तो इक्वल रूट्स थी वेंदा ही आंसर हिकिड़ो थी वियो 3 जो। क्वेश्चन नंबर 6 शो दैट रूट्स ऑफ x minus p x minus q x minus q x minus r plus x minus r into x minus p equal to 0 are real इन जा रूट्स जेके आहिनि रियल आहिनि हिकु कंडीशन ॿी कंडीशन दे कैन नॉट बी इक्वल इहे इक्वल नथा थी सघनि जेसि ताईं पी क्यू आर पाण में बराबरि थियनि सॉल्व कयूं सॉल्यूशन असांखे ही क्वेश्चन मिलियल आहे x minus p x minus q plus x minus q x minus r plus x minus r x minus p equal to 0 बराबर 0 इन्हनि खे मल्टीप्लाई कयूं तो ये थींदो x स्क्वायर माइनस xp माइनस सॉरी px कोफिशिएंट अॻियां लॻंदो आहे माइनस qx प्लस pq इन जो आंसर सिंपल आहे मल्टीप्लिकेशन ये भी मल्टीप्लाई कयोसीं x स्क्वायर माइनस qx माइनस rx प्लस qr ये भी साॻी तरीक़े सां x स्क्वायर माइनस rx माइनस px प्लस pr इक्वल टू 0 px ही आहे ऐं px ही आहे थी विया 2px qx ही ऐं ही 2qx अहिड़े तरीक़े सां rx ऐं rx 2rx थींदा x जा 1 2 3 3x स्क्वायर माइनस 2 कॉमन px प्लस qx भी कॉमन 2x कॉमन p प्लस q प्लस r प्लस pq प्लस qr प्लस rp इक्वल टू 0 ही थी वही क्वेश्चन असांजी हाणे हिन जो डिस्क्रिमिनेंट फाइंड कंदासीं एज d इज इक्वल टू b स्क्वायर माइनस 4ac असांखे ख़बर आहे हाणे हिन जो डी बी जेको आहे सो 2p प्लस q प्लस r इन बराबरि आहे त तंहिंजे करे d बराबरि थी वेंदो b स्क्वायर p 2p प्लस q प्लस r होल स्क्वायर माइनस 4a 3 आहे ऐं ही c आहे pq प्लस qr प्लस rp इन जो स्क्वायर असीं सोल्व कंदासीं d मिलंदो असांखे 2 जो स्क्वायर थींदो 4p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस r स्क्वायर प्लस ट्वाइस ऑफ pq प्लस qr प्लस rp हेॾां थींदो माइनस 12 pq प्लस qr प्लस rp ही सेम ऐं हिननि मां असांखे 4 कॉमन आहे ॿिन्ही में 4 कॉमन आहे 4 कॉमन कढंदासीं या हिननि सभिनी खे सम कंदासीं असीं ही थी वेंदा 4p स्क्वायर ऐं ही थी वेंदा 12 ही थींदो 8 ऐं ही 12 यानी आंसर ईंदो सभिनी खे अगरि असीं एड कयूं हिननि खे बि ऐं हिननि खे बि त आंसर ईंदो 4p स्क्वायर प्लस 4q स्क्वायर प्लस 4r स्क्वायर प्लस ही 2 इन प्लस जा ही 8 थी वेंदा प्लस जा ही 12 तंहिंजे करे 4 बचंदा सभिनी जा माइनस 4pq माइनस 4qr माइनस 4rp अञा हिननि मां 2 कॉमन कढूं
त ही ॿ स्क्वायर ठही वेंदा इन्हनि खे सेटिंग करे लिखूं जीअं स्क्वायर थी वञनि 2 कॉमन सभिनी मां कढियोसीं पी स्क्वायर त हिते पी स्क्वायर ऐं क्यू स्क्वायर जो असीं स्क्वायर ठाहियूं पी स्क्वायर माइनस 2 क्यू पी प्लस आर स्क्वायर 2 कॉमन कढियोसीं पहिरियां 2 कॉमन कढूं 2 पी स्क्वायर प्लस 2 क्यू स्क्वायर प्लस 2 आर स्क्वायर माइनस 2 क्यू आर माइनस 2 क्यू पी माइनस 2 क्यू आर माइनस 2 आर पी हिननि जा असीं हाणे परफेक्ट स्क्वायर ठाहियूं पी क्यू क्यू आर आर पी टिनिनि जा असांखे हितां स्क्वायर्स मिली वेंदा टिनिनि जी बल्कि असांखे स्क्वायर्स मिली वेंदा पी क्यू स्क्वायर प्लस क्यू माइनस आर स्क्वायर प्लस आर माइनस पी स्क्वायर असांखे स्क्वायर मिली वेंदा हिननि जा हाणे ही असांखे स्क्वायर मिली विया हिननि जा ऐं डी जेको आहे सो हाणे असां सम्झी वियासीं डी हितां रियल रूट्स स्क्वायर आहिनि तंहिंजे करे डी जेको आहे सो देयरफॉर डी इज़ ग्रेटर देन 0 डी ग्रेटर देन 0 आहे तंहिंजे करे रियल थींदा रूट्स जेके आहिनि उहे रियल थींदा इज़ डी इज़ ग्रेटर देन 0 देयरफॉर रियल रूट्स पहिरीं कंडीशन सेटिस्फाई थी वई ॿी कंडीशन जेका आहे इक्वल न थींदा रूट्स इक्वल न थींदा जॾहिं ही पी क्यू आर टई हिक ॿिए बराबरि थियनि अगरि टई हिक ॿिए बराबरि थींदा त 0 थी वेंदो ऐं रूट्स जेके आहिनि उहे इक्वल थी वेंदा थर्ड कंडीशन पी क्यू इक्वल टू आर इहे अगरि बराबरि थी वेंदा त हेॾां डी बराबरि थी वेंदो 2 इंटू 0 माना 0 ऐं हीअ कंडीशन बि सेटिस्फाई असांजी थी वई